इनजो मतिलबु इहो आहे त नवाब खान मुंहिंजी मौत जो फरमान जारी करे छॾियो आहे। तकरार ड्रामा सीरियल के बारे में जी तकरीबन 255 एपिसोड अची चुकी है दोस्तों। इन एपिसोड में छा थींदो है, उन खां अलावा ईंदड़ एपिसोड में छा थींदो, मुकम्मल इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं दोस्तों। वीडियो तव्हांखे किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा दोस्तों। हलूं था पाण में। छा सूरत-हाल थींदी, छा मूसा मीर ऐं दरिया खान वक्त के अगवा करण में कामयाब थींदा दोस्तों। छाजे करे जो वक्त वटि हिन वक्त इंतहाई घणी मालूमात है मीर जे भेण जे बारे में, सो इन जे करे हिननि जी कोशिश है त कहिड़े तरीक़े सां वक्त के जेको आहे अगवा करे ऐं पंहिंजी भेण खे रिहा कराइजे। त दोस्तों नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, ॿिए सूरत वक्त जेको आहे सो मूसा खे जेल मां आज़ाद करण में कामयाब थी वेंदो। छा सूरत हाल थींदी, छाजे करे जो ड्रामा में हिन वक्त इंतहाई मज़ेदार सीन अची चुका आहिनि जेके इंतहाई ॾिसण वटा थी विया आहिनि दोस्तों। त नेक्स्ट छा थी, छा पुलिस वारा मूसा के जेको आहे सो गिरफ़्तार करण में कामयाब थींदा, छा मूसा के फुल फ्राई कंदा या हाफ फ्राई कंदा। छाजे करे जो वडेरे जो इंतहाई घणो ज़ोर आहे त मूसा के फुल फ्राई कयो वञे, जेको आहे सो मूसा के फुल फ्राई नथा कयो, उनखे हाफ फ्राई करे चालान करे जेल मोकिले छॾियो। पुलिस वारा मूसा के जेको आहे सो गिरफ़्तार करण में कामयाब थींदा, छा मूसा के फुल फ्राई कंदा या हाफ फ्राई कंदा। छाजे करे जो वडेरे जो इंतहाई घणो ज़ोर आहे त मूसा के फुल फ्राई कयो वञे। वक्त जेको आहे सो रईस नवाब खान जे तरफ़ वेंदो त मीर उन जो पीछो कंदो कंदो दोस्तों त थी थो सघे जेको आहे सो वक्त के गिरफ़्तार कनि, वक्त के अगवा कर। तरफ़ जेको आहे सो मीर ॾिसंदो वक्त के त पोइ मूसा वारनि सां ॻाल्हाईंदो, फ़ोन ते चवंदो त असां हिकिड़ो मशकूस शख़्स ॾिठो आहे जंहिंजे मथां असांखे शक आहे त थी थो सघे मीर जी भेण उन्हनि वटि क़ैद हुजे। साईं दरिया खान जेको आहे सो अॻु वठी वक्त खे अगवा करे पाण सां गॾु वठी वेंदा दोस्तों। उन खां पोइ छा सूरत हाल थींदी मुकम्मल, वक्त खे अगवा करे जॾहिं वठी वेंदा त पोइ मूसा वारनि इंतहाई घणो ज़ोर लॻाईंदा वक्त जे मथां त कहिड़े तरीक़े सां सोणीअ जे बारे में कुछ मालूमात वठिजे, लेकिन वक्त उन्हनि खे हिकु बि ॻाल्हि न ॿुधाईंदो ऐं वक्त पंहिंजे ॻाल्हियुनि ते मुकम्मल बीठो हूंदो। हिकु नवाब खान पुलिस वारनि सां ॻाल्हाए जेको आहे सो मूसा खान जे लाइ धरती तंग कंदो दोस्तों, उन्हनि जे लाइ ड्रामो ॿारे छॾींदो। छाजे करे पुलिस खे टास ॾींदो त वक्त खे अगवा करे विया आहिनि मूसा वारा, कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो हिननि खे गिरफ़्तार करे मूसा खे या हाफ फ्राई कयो वञे या फुल फ्राई कयो वञे। इंतहाई घणो दबाव विझंदो पुलिस जे मथां। छा इन पुलिस इन कमु करण में कामयाब थी वेंदी, छा थींदो नेक्स्ट एपिसोड में। ॿिए तरफ़ मूसा वारनि जे मथां जॾहिं धरती ड्रामो कंदी पुलिस, जॾहिं ॻोल्हा जे लाइ जेको आहे सो छापा भणंदी, लेकिन मूसा वारा अहिड़ी जाइ ते जेको आहे सो लिकी वेंदा, पुलिस खे हिकु बि तरीक़े सां हथ न ॾींदा।